इन वक्त आऊं टनोलिया ज़िले के रिज़वी हाउस से मौजूद आहियां। हिते सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विस सैयद ज़िया बादशाह रिज़वी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। हू इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन तरफ़ां जेकियूं टेलीविज़न न्यूज़ चैनल शुरू कयो आहे हुन वाले सां असां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ख़ासि तौर ते। तो अचो त हुन सां ॻाल्हायूं। सभ खां पहिरियां त मुबारकबाद ॾियां थो इबरत जे ग्रुप खे। त हिकु सुठी एडिशन आहे ऐं सम्झां थो त जहिड़े हिसाब सां इबरत अख़बार जेका रिपोर्टिंग कंदी हुई जेके इशूज़ खे, जंहिं नमूने सां हाईलाइट कंदी हुई सिंध जे इशूज़ खे, ऐं इहा उमेदु रखां थो त सिंध जा जेके बि मसइला हूंदा, जेके इशूज़ हूंदा, उनखे प्रॉपर नमूने सां जेको आहे सो ही इबरत न्यूज़ जेको आहे हाईलाइट कंदो। ऐं इन सां जेको आहे जेका बि हुकूमत हूंदी उन्हनि खे निशानदेही थींदी जिते जिते बि इशूज़ आहिनि, जेके मसइला आहिनि आवाम जा जेके अंज आहिनि, त उन्हनि खे पोइ उनखे मद्देनज़र रखंदे असांखे मदद मिलंदी आहे त उन इशूज़ खे हल करियूं। ऐं हिकु दफ़ो वरी उन सॼे ग्रुप खे मुबारकबाद ॾियां थो।